लैलतुल क़द्र जे अंदर हिकिड़ो त माण्हू तरावियूं जमात सां पढ़े, ॿियो इन रात जे अंदर अल्लाह साईं तौफ़ीक़ ॾिए त सलातुल तस्बीह जी नमाज़ पढ़े। सलातुल तस्बीह हिकिड़ी अहिड़ी नमाज़ आहे जेका हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन पंहिंजे चाचे हज़रत सैयदना अब्बास बिन अब्दुल मुतलिब खे सेखारी। हज़रत अब्बास पीरी में मुसलमान थियो क़ुरान में। वो अर्ज़ की या रसूल अल्लाह, मां तव्हांजो चाचो आहियां, पीरी में कलमो पढ़ियो अथमि, जवानी मुंहिंजी गुज़री वई, घणी इबादत करे न सघियो आहियां, हबीब हाणे मूंखे पीरी में अहिड़ो को अमल ॾसियो जो जवानी जो कफ़ारो बि थी वञे ऐं अॻिते जे लाइ मूंखे अजुर ऐं सवाब वधीक मिले। हबीब करीम फरमाए त चाचा तोखे अहिड़ी इबादत ॾसियां थो, अहिड़ी नमाज़ पढ़णु तोखे सेखारियां थो जे उहा तूं पढ़ त तुंहिंजी सारी गुज़िरियल ज़िंदगी जा नंढा वॾा ज़ाहिर ॻुझा लिकल पधरा हर ई गुनाह बख़्शे। पुॼे ई त इहा नमाज़ रोज़ पढ़ंदो कर, रोज़ न पढ़ी सघी त पोइ हफ़्ते हफ़्ते में पढ़ंदो कर। भला जे हफ़्ते में न पढ़ी सघी त महीने में पढ़ंदो कर, जे महीने में न पढ़ी सघी त साल में हिकिड़ो भेरो पढ़ंदो कर, जे साल में हिकु भेरो न पढ़ी सघी त ज़िंदगी में हिकिड़ो भेरो पढ़ त तुंहिंजी सॼी ज़िंदगी जे गुनाह जो कफ़ारो थिए। समझो था? साईं जन सेखारी पंहिंजे चाचे खे, पर करम सॼी उम्मत ते थी। अॼु राति 27 जी राति आहे, इंशाअल्लाह हिते गफ़ारी मस्जिद में इहा नमाज़ सलातुल तस्बीह जमात सां पढ़ाई वेंदी इंशाअल्लाह 12:30 बजे। इंशाअल्लाह इहा सलातुल तस्बीह जमात सां पढ़ी वेंदी। पाड़े वारनि खे इतलाह करे छॾियो त शरीक थियनि। हाँ यार हाँ, इहा बरकत वारी नमाज़ अल्लाह साईं जल शाह सां सभिनी खे नसीब। ऐं पोइ इन लैलतुल क़द्र जी राति जी ख़ासि इबादत दुआ, अल्लाह जे दर ते दुआ इल्तिजा कर। ऐं जेॾी महिल राति जो पोयों हिसो थींदो आहे न, राति खे 3 हिसा कयो। घणा हिसा? 3 हिसा। हिकिड़ो हिसो गुज़री वञे, ॿियो हिसो गुज़री वञे, बाक़ी टियों हिसो 3/4 बाक़ी बचे न। इहो जेको वक़्तु हूंदो अथव सो हीरनि मोतियुनि जहिड़ो क़ीमती। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। राति जी आख़िरी तिहाई में जेकी बि बानो दुआ घुरंदो आहे अल्लाह वटि क़बूल कंदो। सुभान अल्लाह। ऐसी ताईं जो हबीबन करीमन फरमायो त इन टाइम ते अल्लाह तबारक व तआला जल शानहू पंहिंजे फ़रिश्तनि खे हुकुम ॾींदो आहे, उहे मलाइक पढ़ो ॾींदा आहिनि, ऐलान कंदा आहिनि, आहे को घुरण वारो त ॾियांसि, आहे को बीमार त शिफ़ा ॾियांसि, आहे को दर्दमंद त दर्द लायांसि, सुभान अल्लाह। आहे को परेशान हाल हुन जूं परेशानियूं हटायां, आहे को बे औलाद हुनखे औलाद ॾियां, आहे को बीमार हुनखे सिहत चङो भलाई ॾियां। इन तरह सां अल्लाह ताला जल शाह जो ऐलान थींदो। जेकी झोली झलींदा ते झोलियूं भरिजी वेंदियूं। ऐं जेके सुता पिया हूंदा निंड में खोंगरा हणंदा त रहमत हथों विञाए छॾींदा। बेहद बख़्शिश जा कई बाब खुलिया, जेके जाॻिया थे तन खे ॾाज मिलिया। हे बेहद बख़्शिश जा कई बाब खुलिया, जेके जाॻिया थे तन खे ॾाज मिलिया। तो न तलब कई विया इनाम हलिया, सुते सजण विया कलकान उथी रात असुर। दोस्तों
अलाह सां मौक़ो मिलायो आहे ज़िंदगी में हाँ यार त इन जो फ़ाइदो वठो इंशाअल्लाह ख़ुदा जाने वरी ज़िंदगी में ईंदड़ साल रमज़ान मुक़द्दर में हुजे या न हुजे हिते असांजा हिन मस्जिद में हर साल रमज़ान में नमाज़ गॾु पढ़ंदो डॉक्टर वरिया साहब अब्दुल करीम घणो करे हिन जाइ ते त मुंहिंजे पासे में बीहंदो ऐं रोंदो ॾाढो भलो माण्हू हुयो डॉक्टर हुयो MBBS ऐं सरकारी अस्पताल में वॾो ऑफिसर DHO जा हुयो पर ॾाढो नेक इंसान हुयो सुभान अल्लाह हर साल असां सां गॾु नमाज़ पढ़ंदो तरावीह पढ़ंदो अॼु रमज़ान आहे पर उहो असां में कोन्हे अल्लाह वीचारो ॿियो विछड़ी वञी पंहिंजे रब सां मिलियो हाँ ईंदड़ साल मस्जिद साॻी हूंदी जमात हूंदी ख़ुदा ॼाणे असां मजो केरु हुजे या न हुजे मुंहिंजा दोस्तो त असांखे अलाह ताला ज़िंदगी जो हिकिड़ो मौक़ो मिलायो आहे इन जो क़दुरु कयूं ऐं पंहिंजे हिन रातियुनि खे अलाह ताला जे निशान जी बंदगी में अलाह जी फर्मा बरदारी में चङनि कमनि में गुज़ारियूं अलाह ताला जो निशान